इंशाल्लाह सदा अल्लाह पिया ये सब सुल्तान जे हथ में कलम पाक थे केड़ा अल्लाह के तुम डाढन खां भी डाढो तो साचेर पूछी जो सजनो हर चीज ते मिठड़ा मौला तू जो ही हुकुम हलंदो जी जोड़ सारो जहान अल्लाह तुमजो आहे जी जोड़ सारो जहान अल्लाह तुमजो आहे तू डाढन खां भी डाढो मूंखे वाक़ियो हिकिड़ो यादि अची वियो हदीस वारी काब बिन अशरफ यो मालूम यहूदी मदीने मुनव्वर में डाढो हसीन डाढो दौलतमंद पैसे वारो डाढो खतरनाक डाढो मुर्शो इमाम अल-अंबिया से शान में गुस्ताखी कंदो अब कहंजे साईं जे शान में जे इमाम अल-अंबिया खे ख़बर पई त मुंहिंजे शान में गुस्ताखी तो करे तने साईं जे कुछ थोड़ो ये बेचैनी में गुज़ारी हिकिड़े पाण फरमायो केड़ा जो काब सां कुझु करे नबी से का के नबी वमा अरसलना इल्ला रहमतल लिल आलमीन जहान मेरा जेका अल्लाह रहमत बनाए मोकिलियो हदीस तो ॿुधायां तव्हांखे उन इमाम अल-अंबिया से फरमायो अल्लाहु हां खिलाने काबिल केड़ा काम देला साहब समझो तो साईं छा था थोड़ो साईं ने फरमायो केड़ा काम देला हेड़े साहब में या रसूल अल्लाह छा तव्हांजी दिलि चवे थी तुमखे क़त्ल कयो पाण फरमायो हा मुंहिंजी दिलि चवे थी तुमखे क़त्ल कयो मुंहिंजी शान में गुस्ताखी था करे उन्हें तो आधा या रसूल अल्लाह या रसूल मां क्या और फरमायो ठीक है थोड़ो वेझो अची करे अर्ज़ कई त मुंहिंजा साईं मता के मूंखे लफ़्ज़ अहिड़ा चवणा पवनि जेकी शायान शान न हुजनि उहो हुन ते पहुचण जे लाइ जेसि मां उन ते पहुचा मता के अहिड़ा लफ़्ज़ मुंहिंजे ज़बान ते पहुचनि पोइ मां छा कयां इमाम अल-अंबिया फरमायो तोखे इजाज़त आहे तुंहिंजी दिलि में ईमान कामिल हुजे जे लफ़्ज़ जो ज़बान मां ते करे हुन ते पहुचे त तोखे इजाज़त आहे बस तयार थिया हली पयो कैसा सलाह कई सिधो वञी पर कोने वटि उन्हें सलू कई उन्हें के तो जरूरी कम सां आयो आहे थोरो ॿुधण जी ॻाल्हि आहे हदीस जो बयान थो कयां हदीस रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाक़ियो बयान थो कयां इमाम अल-अंबिया से तवज्जो आहे याद कंदो इंशाअल्लाह हां वो साहब सवाल वने तो सिधो वने वञी मिलियो वने तो कि यार मां तो जरूरी कम सां आयो ये कहिड़े कम थी मुंह में कहिड़ो कम थी जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के पाक में हिजरत करे मदीने पाक में आया असां समझोसीं त नओं इनकलाब थींदो तंहिंजे करे तकड़ में असां हुनजी ताबेदारी कईसीं तकड़ में ताबेदारी कईसीं त नओं इनकलाब ज़रूर खे कामयाब थींदो तंहिंजे करे जॾहिं असां अॻु में मुस्लमान थी पवंदासीं त पोइ अॻिते कुझु असांजो हिसो थी पवंदो पोइ का वज़ारत का हुकूमत कुझु न कुझु हासिल थी पवंदो तकड़ में कयो विषय में कुछ थींदो पर अॻिते होरिया ॾिठोसीं त ईअं न थियो होरिया साईं जन वरी असां चंदो शुरू कयो अॼु हे चंदो असां चंदा ॾियणु शुरू कया त इन हालत में त माना अॻिते कुझु थींदो पर यार अॼु ॾींहं ते असां ॾेई हाणे कंगाल थी विया हाणे सुञा थी विया हाणे खाइण जे लाइ आया आहियूं ॿार थी विया तंहिंजे करे मां तो ठाहियो आहियां त महिरबानी करे मूंखे कुझु खाधे पीते जो कुझु सामान ॾे मां तोखे उमेद वठी आहियां वो वरी मुसाफ़िरनि खे हथड़ो लाहियो छॾियो पंहिंजे वॾनि खे नज़र खे ख़बर पए ईअं तो पोइ चवंदा ठीकु आहे तूं ॻाल्हि भली कई आहे पर हाणे जेकॾहिं आयो आहे त पोइ तूं मूं वटि पंहिंजा ॿार गहो ज़ाल मूं वटि छॾे वञे उहा गह में हुजे जीअं त असां वटि कमाए पई मां वटि पोइ जॾहिं वरी ठही त पोइ सामान मोटाए वञा नाले खणी हलिया हुननि चयो अहिड़ी ईअं न कर मूं सां ईअं न कर मां मजबूर आहियां इन हाल वटि गुज़ारण नथो करे ॿिया लफ़्ज़ चया मां नथो चवां नंढा ॿार उहे त छा जेके चवंदा गिरवी रखी हुनजो त इन्हनि ॿारनि जे पेट पालण जे लाइ त मां तुंहिंजी आयो आहियां उन्हनि खे गिरवी रखी वञा सुभाणे वॾा थींदा माण्हू टोकी न तव्हां अन्न जे पाटीअ में गिरवी रखियो तंहिंजे करे ईअं न कर भई हिकिड़ी मूंखे टल अचे थी कहिड़ी टल इहा आहे त मूं वटि कुझु हथियार आहे का ज़ेर है उसे के जवान तलवार को तीर कमान नेजा चई त मां पूरे तो वटि रखी वञा उन जे बदले मूंखे उन ॾिठो त चङो सामान आहे चङो वठी आओ अॻिते जे ॿियो बि माण्हू मूंसां आहे जेकॾहिं महिरबानी करे त उनखे वठी हुन
खैर घणा न पण हिकु ॿ ठीकु आहे मां राति ईंदुसि ॾींहं जो तमामु ॾिसण में ॻाल्हियूं कल्ह मां तव्हां खे उसर करे आहे केरु नबी साईं जो दुश्मन ॻाल्हियूं पैसा थो करे साफ़ बि रसूल सां जेको नबी साईं खे चयो त मां हिन खे न छॾे कतल कंदुमि हाणे उहो इहो मैदान ठाहे आहे हाणे मोटे भाई वाले सब पांच साथ में हिम्मत करो हाजी के पास अच्छा होता है तेज सलवार तेज भेजो रात जी नहीं यार बैटरी का मोबाइल का लोड कोने बराबर रोशनी कोने जो कुछ मथे रोशनी हुंदी आहे कुछ हूंदो आहे अॻे बिजली हुयूं कोन त इहो विसाए का शइ जोन करना जो कोन के हूंदा इलाके में सिधो घर जे ॿाहिरि वाले सब के साथ में रखिया सब के हो मथे ॿी मंज़िल ते पंहिंजे घर वारे सां वेठो तेरी मन माई तेरी माई ने सर तो यू सर तो हलो कोने केर को मसलो कोने तो ना खबर है ना मिलियो आमला तेरा को मसलो कोने उन्ना कृष्ण नाम के इन हेडी मन संदा मोडल कर रत जी पूरी है यार के जे रे लोग जान के तो जान ने मजा मगे पक्का ही माथे नी जो चई गयो आमला हुआ उन जो लही आयो खुशबू लगल उन साहब के सवाल एडी खुशबू हां तो ये वार किसी की मुझे जाता आवाज ये लोग खबर ना है कि अरब की मशहूर औरत तत्व ठाणे में मामले से शादी की वो मुझे ज़ारा ये पानी मुझे ज़ारा जाते उठाए वाले को पानी को मरवा ये मुझे थोड़ी जाते नहीं दे मासे क्या भले से ये ले कर बिलो भले सारे ये वार ना हाथ में करे नीचे के पोते करे हम ऐसा के खान वाला रसूल जो दुश्मन ठका तलवार करे सुभान अल्लाह अब दस रुपए ले लो रसूलुल्लाह रहमतुल लिल आलमीन व मा सल्लल्लाहु अलैहि रहमतुल लिल आलमीन जेके जहान के अल्लाह रहमत बनाए मारियो उन्हें रसूल पाण के उन्हें के कत्ल कयो उन्हें जे चवण ते साहब सवारो अचे करे उन्हें कत्ल छो कत्ल रसूल जो गुस्ताख ये आसिया मलऊन रसूलुल्लाह की गुस्ताखी कई उन्हें जे जज सदा मौत दी ये रियो वाला जज के अच्छा के उन्हें छड़े उन्हें जो फैसलो कराता मुझे सही छा तो सा गए फरिश्ते कराए तो सा अल्लाह कराए तो फैसलो सही हमने जो गलत है बराबर वक्त में अल्लाह तबारक व तआला तो के इंशाअल्लाह सदा को रखे इंशाअल्लाह रसूल जो गुस्ताख पैदा सदा को वक्त थोड़ दे लगे पर इंशाअल्लाह उम्मीदवार अल्लाह ताला करा देना के मौत है इबरत ला कर ये मुशर्रफ हो जाए या इला के जा अल्लाह तबारक व तआला ताला ऐसा इमाम अल्लाह कोई सही आमीन शेर में सभी बोलाडो और सभी बोलाडो के अल्लाह सभी बोलाडो इंशाअल्लाह इनसे इंदो अल्लाह ताला अज़ाब लाएगी ते तुम डाढन का भी डाढो तो सके पूछी जो सखंदो हर चीज ते मिठड़ा मौला तो जो ई हुक्म हलंदो ही जोड़ सारो जहान अल्लाह जो आहे ही जोड़ सारो जहान अल्लाह जो आहे तू डाढन का भी डाढो तो सके पूछी जो सखंदो हर चीज ते मिठड़ा मौला तो जो ई हुक्म हलंदो ही जोड़ सारो जहान अल्लाह जो आहे पानी जे विच ते साईं तो धरती आहे विछाई मेवन सजाए धरती तो दुनिया सोनी बनाई उभवारा चंद्र सितारा फलक जा सारा नजारा हिन धरती अल्लाह जो आहे हिन धरती जो सामान अल्लाह जो आहे तू डाढन भी डाढो तो सके पूछी जो सघंदो हर चीज ते मिठड़ा मौला तो जो ई हुक्म हलंदो ही जोड़ सारो जहान अल्लाह जो आहे जै तो जो हुक्म ठुकरायो तो लानत के बनायो जै तो जो हुक्म ठुकरायो तो लानत के बनायो इब्लीस खबीस के साईं तो जन्नत में बितड़ायो तो के आदमी
आयो बस हलंदो ई फरमान अल्लाह तुंहिंजो आहे बस हलंदो ई फरमान अल्लाह तुंहिंजो आहे जेको कागो शहीद करण लाइ आयो लश्कर पंहिंजो आहे कंहिं अबरा जे लश्कर खे पखियुनि खां छॾी माराए मदनीअ जो बणियो जो दुश्मन तंहिंखे मारियो नंढड़नि ॿारनि मदनीअ जो बणियो जो दुश्मन तंहिंखे मारियो नंढड़नि ॿारनि शहदादो ॾसींदो शान अल्लाह तुंहिंजो आहे तूं ॾाढनि खां बि ॾाढो तोसां केरु पुछी जो सघंदो हर चीज़ ते मिठड़ा मौला तुंहिंजो ई हुकुम हलंदो ही जोड़ियल सारो जहान अल्लाह तुंहिंजो आहे अल्लाह सॼो शान खे ॿुधाईंदा इमाम लंबी असांजे विलादत बासार के सूह में सरस सवायो अरबी जायो सुभान अल्लाह सूह में सरस सवायो अरबी जायो जग खे जंहिं जरकायो यारो अहमद अरबी आयो जग खे जंहिं जरकायो यारो अहमद अरबी आयो सूह में सरस सवायो अरबी जायो जग खे जंहिं जरकायो यारो अहमद अरबी आयो जग खे जंहिं जरकायो यारो अहमद अरबी आयो ओ शिरक जे मोहता मुर्ग मरी वई बिदअत भी गणतिन में गरी वई शिरक जे मोहता मुर्ग मरी वई बिदअत भी गणतिन में गरी वई कुफर में कंध निवायो अरबी जायो कुफर में कंध निवायो अरबी जायो जग के जय जरकायो यारो अहमद अरबी आयो जग के जय एक जगह पे करो कैमरा को सरस सवायो अरबी जायो जग खे जंहिं जरकायो यारो अहमद अरबी आयो ओ जग थो पाण खे ठाहियूं ठाहे उन जी मुर्ग अजाई नाहे जग थो पाण खे ठाहियूं ठाहे उन जी मुर्ग अजाई नाहे खुशियुनि दर खड़कायो अरबी जायो खुशियुनि दर खड़कायो अरबी जायो जग खे जंहिं जरकायो यारो अहमद अरबी आयो जग खे जंहिं जरकायो यारो अहमद अरबी आयो डिजिटल कैमरा नारे तकबीर नारे रिसालत अज़मत सहाबा खत्मे नबुव्वत जिंदाबाद नारे तकबीर सरासर सूरत जंहिंजी मुख महताब जी मूरत जंहिंजी सूअ सरासर सूरत जंहिंजी मुख महताब जी मूरत जंहिंजी हुरन खे छिरकायो अरबी जायो हुरन खे छिरकायो अरबी जायो जग खे जंहिं जरकायो यारो अहमद अरबी आयो सूर में सरस सवायो अरबी जायो
मोहम्मद मुस्तफा जायो दुनिया में इनकलाब आयो सुभान अल्लाह बाहे जा जड़े को वठी रो दुनिया ठही तो बाहे जा पुजारी होया तो बाहे बारी लाया फारस हजार साल का परंदर बाहे जड़े इमाम उल अंबिया मक्के पाक में जाए तो फारस जी बाहे उठा में विसाम बुत खान में बुत जेके रखला उनके मुंह की पया केसो किसना जे महाराज जा कोंगरा हेठ की पया इमाम उल अंबिया से जे कमन इनकलाब दुनिया ते मोहम्मद मुस्तफा आयो दुनिया में इनकलाब आयो सुभान अल्लाह मोहम्मद मुस्तफा आयो दुनिया में इनकलाब आयो खुदा खत्म नबूवत जो पीर के ताज पायो मोहम्मद मुस्तफा आयो दुनिया में इनकलाब आयो मोहम्मद मुस्तफा आयो दुनिया में इनकलाब आयो खुदा खत्म नबूवत जो पीर के ताज पायो मोहम्मद मुस्तफा आयो दुनिया में इनकलाब आयो मक्के मस्जिद नबूवत जो खुदा ताला कयो रोशन सजे जगते पया करना सजो आलम थियो रोशन खुड़ी पई रात कारी आ खुड़ी पई बात प्यारी आ खत्म थी वही खिदा लगमाल की जगते बहारी आ दिल माशिर कुबियो निकली मिलो तौहीद जो रस्तो समूरन के सचे साईं दसो तौहीद जो रस्तो चिटो तौहीद जो जग में चिटो तौहीद जो जग में तेरा बचन चमकायो मोहम्मद मुस्तफा जायो दुनिया में इनकलाब आयो मोहम्मद मुस्तफा जायो दुनिया में इनकलाब आयो खुदा खत्म नबूवत जो पीर के ताज पारायो मोहम्मद मुस्तफा जायो दुनिया में इनकलाब आयो मिली वही सूह धरती के बड़ो फलकन जी ज़ीनत या दुनिया में रौनकूं आयूं इहा बेशक हकीकत या न घबरायो अव्हां न्याणियूं अव्हां जो ख़ैर पायो मोहम्मद मुस्तफा मिठड़े यतीमन के भी परचायो मनो जिन जिन हबीबन के भला से उम्मत भले भागन में भरिया बेशक मनी जन्नत थी प्या फिर दोज़ख किनारे था फिर दोज़ख किनारे था दुनिया वारन खे मोटायो मोहम्मद मुस्तफा जायो दुनिया में इनकलाब आयो मोहम्मद मुस्तफा जायो दुनिया में इनकलाब आयो खुदा खत्म नबूवत जो पीर के ताज हबीबन ते नबूवत जो हबीबन ते नबूवत जो दरबंद फरमायो नारे तकबीर अल्लाहु अकबर नारे रिसालत जिंदाबाद अकीदा खत्मे नबूवत जिंदाबाद ताजो तख्त खत्मे तकबीर अल्लाहु अकबर चयो सिद्दीक सचो आहे नबी जेको बि फरमायो चयो सिद्दीक सचो आहे नबी जेको बि फरमायो इने को वधीक ॿियो छा अबू जहल खे सैयदना अबू बकर सिद्दीक जो दग थो ढले ओ अबू बकर दी अब छाए अबू जहल या ॻाल्हि करो वो जो मां चयो तो तो खोल पुछा तो चवे ये केर थो ते चवण के न तो ॻाल्हि किया सही थी सघे थी अबू बकर सिद्दीक जो तू दसे न तो चयो कया ने कहिड़ी ॻाल्हि कई कई आहे कि तुझे यार मोहम्मद के ज़्यादा सच्चा फिर सचो हाँ कि सच किया कि उन्हें जो बार बार पूरी नहीं निकाल पूरी कुछ जो है सुभान अल्लाह समझ में नहीं आती सचो भी शाने मुस्तफा जिंदाबाद शाने सहाबा जिंदाबाद शाने सहाबा जिंदाबाद नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत शाने औलिया अल्लाह
मुड़स सॾिजे पियो उमर कलमो पढ़ण आयो केर भला जेको अबेदारी जे मज़हब को खेड़े थो माण्हुनि खे ॿी वाह कोन्हे का सम्झाइण जी कोशिशि कई आहे कान कहिड़ो जेको हुनखे क़तल करे यार खानदान वॾे जो आहे केर एॾी जुरत केर हिकिड़ो माण्हू आहे जो कमु कंदो त उहो केर उमर बिन ख़त्ताब हज़रत उमर साईं उमर असां हे सोचियो आहे त इन मां जान मोहम्मद करीम विच में जेसिताईं खे क़तल न कयो वञे कंहिं में जुरत आहे त इन खे क़तल करे उमर साईं चए मां कमु कंदुसि उमर चयो मां कमु कंदुसि चए पोइ तूं कंदे त असां सभिनी जो तोॾे अखियूं हल हिम्मत कर देर न आहे तलवार खणी निकिरी पियो हलियो त शिकार करण पियो पर मोटियो शिकार थी करे मोटी विया ॾाढो मर्स तॾहिं अलाह जे रसूल हथ खणी अलाह खां दुआ पई घुरी अल्लाहुम्मा अइज़्ज़ल इस्लाम बि वणे ओ मुंहिंजा अलाह इस्लाम खे ताक़त वारो बणाए या इज़त वारो बणाए त उमर मुस्लमान करे अलाह जे रसूल बि महसूस कयो पियो त मके में माण्हू ॾाढा मुर्सा या अबू जहल ॾाढो मुर्सा या उमर बिन ख़त्ताब ॾाढो मुर्सा तॾहिं रब खे जेकर कुझु टेक इहा बि हुजे छा कुझु टेक इहा बि इस्लाम खे इहा बि टेक हुजे ॾाढो मुर्स हुजे पर दीन इस्लाम में हुजे त भर इहो जाइज़ आहे क़ुरान में चयो आहे त पाण वटि हथियार वथियार रखो था त तव्हांजी दुश्मन ते रोब हुजे ईअं लिला लॻड़ा न हुजे या हमेशह कर खणी हलो उहा कर खण मोमिन खे ईअं थियो आहे कंधो खणी मथे करे हले हज़रत उमर ॾाढो मुर्सो आयो शिकार करण पर ख़बर तॾहिं पई त पाण शिकार थी वियो चयो सिद्दीक़ सचो आहे नबीअ जेको बि फरमायो जो ॾाढो मुड़स सॾिजे पियो उमर कलमो पढ़ण आयो चयो सिद्दीक़ सचो आहे नबीअ जेको बि फरमायो जो ॾाढो मुड़स सॾिजे पियो उमर कलमो पढ़ण आयो सखी टियों यार साईंअ खे मिलियो उस्मान वा प्यारो ऐं चोथों जंग जूं मिलियो ऐं चोथों जंग जूं मिलियो अली बाशान वा प्यारो उठो भू जहल खे नंढड़नि इहो बि इनकलाब आहे हाय हाय वजरन वारो हलायो चयो सिद्दीक़ सचो आहे नबीअ जेको बि फरमायो जो ॾाढो मुड़स सॾिजे पियो उमर कलमो पढ़ण आयो सखी टियों यार साईंअ खे मिलियो उस्मान वा प्यारो ऐं चोथों जंग जूं मिलियो अली बाशान वा प्यारो उठो भू जहल खे नंढड़नि इहो बि इनकलाब आहे मरियो मके ॾिठी फातिहो पढ़ियो ही इनकलाब आहे पीअ जी फौज दुनिया में बरकत वारा ठीकु आहे पीअ जी फौज दुनिया में पीअ जी फौज दुनिया में सचो इस्लाम पहुचायो मोहम्मद मुस्तफा जायो दुनिया में इनकलाब आयो कई शहज़ाद पत्थरनि ऐं मननि जंहिंजी सलामिया मोहब्बत सां मुमीरानी मनी उनजी गुलामिया अगर कन शाम पिया जहिते उहो थियो शाम उम्मत लाइ अगर कन शाम पिया जहिते उहो थियो शाम उम्मत लाइ क़यामत ॾींहुं जन्नत बि वठी ॾींदो सो उम्मत खे मशाइर हबीबन जो शफाअत जूं उम्मीदूं आहिनि कंदो साईं शफा मुंहिंजी इनायत जूं उम्मीदूं आहिनि सॼी दुनिया